मखसूस ॾींहं कंहिं बि शख़्सियत जी हक़ीक़ी अज़मत खे वाज़े नथा करे सघनि, पर बहरहाल ॾींहुं जॾहिं अचे थो त उहो मौक़ो उहा मखसूसी उहे ख़ालिस ॾियारा इंसान जी ज़िंदगी में हिकिड़ो पैगाम खणी अचनि था। इन ई तरीक़े सां 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾींहुं। उस्ताद हिन समाज जी बुनियादु विझंदड़ हस्ती आहे। उस्ताद आहे त समाज जे हर हिकु शोबे में तव्हांखे बासलाहियत, बाकिरदार, बाअख़लाक, स्किल्ड ऐं इंतिहाई माहिर माण्हू मिलंदा। इन जे करे अगरि कंहिं समाज खे तब्दील करिणो आहे त उस्तादनि जे मामले में, उस्तादनि जे इंतिखाब जे मामले में ऐं इन शोबे सां वाबस्तगी खां बाद में हक़ीक़ी उस्ताद बणजण जे लाइ तमामु घणी महिनत, जिदोजहद जी तमामु घणी ज़रूरत आहे। उस्तादनि जे हिन आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकिड़ो पैगाम उन्हनि वालिदैन जे लाइ जिन्हनि जो क़ीमती सरमायो उन्हनि जी औलाद जेके ज़ेर तरबियत आहिनि उस्तादनि वटि, उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे पंहिंजे उस्ताद सां ज़रूरु मरबूत रहनि त जीअं उन्हनि जो बचो, उन्हनि जो असासो, उन्हनि जी औलाद हिकिड़े ज़िम्मेदार फ़र्द जी सूरत में उन्हनि खे साम्हूं मिले। ऐं ॿी गुज़ारिश समाज जे उन्हनि माण्हुनि खे जिते VIP कल्चर, जिते चीफ गेस्ट, जिते अहम जो पासो उहिदनि ते बराजमान माण्हुनि वटि VIP जो कल्चर इहो आहे त उनजो स्टेटस, मर्तबो, क्लेबर, माल, सरमाए, दौलत सां मापियो ईंदो आहे। पर हक़ीक़त में माल, सरमाए ऐं दौलत सां समाज जी हक़ीक़ी तामीर न थी सघंदी। हक़ीक़ी तामीर जो बुनियादी तौर ते जेको ताल्लुक़ आहे उहो उस्ताद जी इज़त, अज़मत ऐं वक़ार सां आहे। ऐं हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश, दस्तबस्ता गुज़ारिश उन्हनि मोहतरम उस्तादनि खे जेके इन शोबे सां वाबस्ता थिया आहिनि, अचो त असांजे साम्हूं असांजो आईंदो आहे, असांजो मुस्तक़बिल आहे, इन्हनि खे भले इंसान करण में, बहितरीनु इंसान करण में पंहिंजो सभिनी खां वधीक सलाहियतूं इस्तेमालु कयूं त जीअं ईंदड़ वक़्तु, आईंदड़ समाज असांखे मोज़िज़, मुक़द्दिस ऐं भलाणण लफ़्ज़नि में यादि रखे।